अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड 259 जी तव्हांखे तकरार ड्रामे जी एडवांस इन्फॉर्मेशन अपडेट ॾींदा हलूं। छा नेक्स्ट एपिसोड में वक़्त के मूसा वारा वाक़ई पकड़ण में कामयाब थी वेंदा? छा शेर अली पुलिस सां गॾु थाणे ते वेंदो ऐं असद सां मिलंदो? छा नेक्स्ट एपिसोड में सिजावल अची अकबर खे सटको ॾींदो? छाजे करे त उनी जेको आहे जंहिं फसल खे बाहि ॾिनी त अञा ताईं ॻोल्हे न आहे सघियो? छा नवाब खान जेको आहे शेर अली खे उहो सबूत ॾींदो जंहिं पुलिस गिरफ़्तार कयो? छा उहो सिजावल खान के फसाइण में कामयाब थी वेंदो? बिल्कुलु दोस्तों सॼी अपडेट ॾींदासीं इन नंढड़े वीडियो में, खे आख़िर ताईं ॾिसो ऐं सॼी अपडेट तव्हांखे मिली वेंदी। ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त हाणे मूसा वारा वक़्त के कंहिं होटल ते या कंहिं रस्ते में ॻोल्हण जी कोशिशि कंदा, पकड़ण जी कोशिशि कंदा ऐं वक़्त खे भी ख़बर आहे मूंखे ही ॻोल्हे रहिया आहिनि, मां हथु चढ़ी वियुमि त ठौंशा भला हणंदा इन खां बहितर आहे त पासो कयां। ऐं अकबर खे ख़बर आहे सिजावल आयो त सटका ऐं कुटका ॾींदो, छाजे करे त जंहिं फसल खे बाहि ॾिनी हुई त उन जी अञा ताईं का ख़बर न पई आहे। सिजावल भी बिल्कुलु दोस्तों मोटण वारो आहे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो आहे, नवाब खान जेको आहे माण्हू मोकिलिया शेर अली ॾे, पहिरियां उन खां पुलिस सां वेंदो शेर अली ऐं असद साहब जेको आहे सॼी कहाणी ॿुधाईंदो तोखे कंहिं गिरफ़्तार करायो, लेकिन कुझु सबूत बि ॾियण जी कोशिशि कंदो ऐं इहा कोशिशि कंदो तूं मूंखे हिते रुकराए त मां तुंहिंजे साथ ॾींदुमि ऐं नवाब खान जे ख़िलाफ़ु हलंदुमि ऐं सूबेदार इहा पूरी कोशिशि कंदो। लेकिन नवाब खान जी इहा कोशिशि आहे त मां शेर अली खे जेको आहे सबूत ॾियां, सिजावल खान जे ख़िलाफ़ु कयां। इहा अचण वारी क़िस्त में जेका हाणे ईंदी उन में तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलंदा दोस्तों। काफ़ी खोड़ सारा सीन तव्हांजे लाइ बहितरीनु इंतज़ारु करे रहिया आहिनि, लेकिन तव्हांखे इहो मां ॿुधाईंदो हलां दोस्तों, हर अपडेट सभ खां पहिरियां उदासी टीवी यूट्यूब चैनल ते ई मिलंदी आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿी क़िस्त में। ख़ुदा हाफ़िज़।